अॼु असां ॻाल्हि करे रहिया आहियूं मशहूरु नृत्यांगना डांसर अनिला सुंदर सां, जंहिं बैले जहिड़ी विधा में जंहिंमें सिंधियुनि जी सहभागिता ॾाढी घटि आहे, पंहिंजे ख़ासि हुनर सां ऐं ख़ासि पंहिंजी कार्यशैली सां, पंहिंजी महिनत सां ऐं पंहिंजे स्पेशल परफॉर्मेंस सां हिकु अलॻि सुञाणप ठाही आहे। असां तव्हांजो स्वागत था कयूं अनिला जी। थैंक यू, महिरबानी। तव्हांखे असांखे ॿुधाईंदा त सिक साजन जी खां वठी करे सिंधू धारा ताईं अटकल 10 बैले ऐं ॿिया जुदा जुदा प्रोग्राम्स तव्हां ॾिना आहिनि सॼे हिंदुस्तान में, ऐं हिंदुस्तान खां ॿाहिरि वञी करे बि अलॻि अलॻि मुल्कनि में तव्हां प्रोग्राम्स ॾिना आहिनि। त तव्हां हिन फील्ड में तव्हांजो रुझान नंढपण खां ई हो, अहिड़ो कहिड़ो उहो पहिरियों अवसर हो जॾहिं तव्हांखे स्टेज ते परफॉर्मेंस जो चांस मिलो, ऐं तॾहिं छा तव्हांजो एक्सपीरियंस रहियो? तव्हां त सॼी ज़िंदगी जी निचोड़ हिकिड़े सुवाल में पुछी छॾी। पहिरियों परफॉर्मेंस मुंहिंजी ज़िंदगी जो कहिड़ो मूंखे ख़ुदि ख़बर कोन्हे, छो जो मां तमामु नंढी हुअसि। घर में मुंहिंजा मम्मी डैडी ॿई डॉक्टर हुआ ऐं उहो माहौल मतिलबु संगीत जो माहौल हो ऐं शौक़ीन हुआ डांस ऐं म्यूज़िक जा, त तॾहिं मूंखे उतां प्रेरणा मिली ऐं स्कूल में मां हर फंक्शन ते प्रोग्राम कंदी हुअसि। पर तंहिंखां पोइ मां क्लासिकल ट्रेनिंग सिखी, कथक, ऐं बॉम्बे में अची हिते कथक कई। उन जा मूं घणेई सोलो परफॉर्मेंसिस ॾिना इंडिया में, इंडिया खां ॿाहिरि घणनि ई शहरनि में, घणनि ई कंट्रीज़ में। बाक़ी जेसि ताईं सिंधी जो वास्तो आहे त एनुअल फंक्शन्स जिन सभाउनि जा थींदा, मूंखे चवंदा तूं हिकु ॿ गानो को बि सिंधी गाने ते कर, त भगवंती नावाणी जे गाने ते घणो करे मां पेरे पवंदी साणी आई या कुझु गाना खणी उन ते प्रोग्राम कंदी हुअसि। उन्हनि ॾींहंनि में मुंहिंजी मुलाक़ात श्री मोहन छाबड़िया सां थी ऐं दादी पोपटी हीरानंदानी। त इन्हनि ॿिन्ही मूंखे ॾाढो उत्साहियो कि तूं सिंधी में कुझु अलॻि ई कर, ऐं रामायण ऐं इन्हनि थीम्स ते त घणेई ॿिया कनि वेठा, पर सिंधी में तूं कुझु अहिड़ो कुझु कर जेको कंहिं न कयो हुजे। त असां ईअं सोचियो कि असां शाह जे सूरमियुनि ते बैले बणायूं, छो जो शाह जूं जेके सूरमियूं हुयूं से संस्कृत जे अष्टनायिका सां काफ़ी उन्हनि जो समानता आहे। उहो मुंहिंजो पढ़ियलु हो ऐं मूं प्रोग्राम बि उन ते कया हुआ। त ईअं मूं सिक सजण जी ठाही, जंहिंमें मूं शाह जूं 6 सूरमियूं खयूं, लाइक मूमल, मारुई, नूरी, ससुई, लीला ऐं सुहिणी। इन्हनि ते हिकु प्रोग्राम ठाहियो ऐं उनजो नालो रखियो सिक सजण जी। तंहिंखां पोइ दादी पोपटी हीरानंदानी स्क्रिप्ट लिखी ऐं मूं ठाहियो सिंधियत जी सुराण, जंहिंमें मूं अलॻि अलॻि सभु ॾिणवार खया, हिंदू ॾिणवार। उन में हो थधिड़ी, तीजड़ी, ॾियारी, बसंत पंचमी, होली, चेटीचंड ऐं उतराण बि। पोइ नेक्स्ट ठाहियो गोवर्धन भारती सां सुर सामुंडी ते आधारित वञ न छॾे वणजाणा उनजो आइटम हो, लेकिन असां नालो रखियो थी न जुदा जानी मूंखां। उहो हिकु सिंध वर्की जी कहाणी हुई, उहो बि ॾाढो वणियो माण्हुनि खे तमामु, छो जो उन में एंड में जेको उन टसल ॾेखारियो आहे प्यार ऐं पैसे जो, कि पत्नी हुनजी चए थी कि तूं कॾहिं वापसि ईंदी, जॾहिं मुंहिंजे वारनि में चांदी अची वेंदी तॾहिं तूं मुंहिंजे लाइ सोन खणी ईंदे। त तमामु वणियो माण्हुनि खे ॾाढो, ख़ासि करे परॾेही शहरनि में जिते जॾहिं मूं कयो, हांगकांग में, दुबई में या ॿाहिरि अमेरिका वग़ैरह में, उन्हनि खे हीअ थीम ॾाढी वणी। पोइ मूं ठाहियो गोवर्धन भारती लिखियो सिंधू, जंहिंमें मोहन जे दरो जी सभ्यता हुई। नेक्स्ट मूं ठाहियो हिंदी में ठाहियो गीत गोविंद, मतिलबु संस्कृत श्लोकनि खे उन हिंदी में ट्रांसलेट करे ऐं उहो प्रोग्राम ठाहियो। उहो बि घणनि ई हंधनि ते कयो। तंहिंखां पोइ ठाहियुमि विच में मूं घणेई नंढा नंढा आइटम्स पेश कया आहिनि, जीअं दादा JP वासवानी जो जॾहिं जनमदिन हो त दादा TL वासवानी ऐं JP वासवानी जे घणनि ई गीतनि खे मिलाए अबाउट कलाक खण जो प्रोग्राम ठाहियो, जंहिंमें 7-8 आइटम उन्हनि जूं लिखियल ठाहियूं। ऐं ॿिया बि घणेई मिक्स आइटम्स लाइक मोरो वेठी ॾियां, या आंधी में जोत जॻाइण वण सिंधी, वंदे मातरम, पीकॉक, ऐं उन सां गॾु इंडियन कल्चर खे खणी लाइक पनिहारी फ्रॉम गुजरात, राजस्थान जो घूमर, इहे मिक्स आइटम्स बि घणेई ठाहियूं आहिनि। ऐं इन खां पोइ मूं ठाहियो विरहाङे ते दादी पोपटी हीरानंदानी जो लिखियलु
सिंध मुंहिंजी अम्मा, जेको मूं हिंदुस्तान जे 50 सालनि जे गोल्डन जुबली जे मौक़े ते प्रेज़ेंट कयो मुंबई में। उन जा बि घणेई शोज़ थिया आहिनि ऑल ओवर इंडिया, घणेई अबाउट 40-45 कंट्री सिटीज़ में मुंहिंजा उहे सिंधियत इन जा शो थिया आहिनि। ऐं तंहिंखां पोइ हिकु मूं अलॻि बैले डायरेक्ट कयो हो, जाग सिंधी जाग, जेको कोशी लालवानी जो प्रोड्यूस थियल हो। ऐं हाणे 2 साल अॻु में हिकु नओं बैले ठाहियमि सॼो, जंहिंमें इतिहास खणी आयासीं, मिस्टर मोहन गेहानी जो लिखियलु आहे सिंधु धारा। हा, उन में पूरो इतिहास खयो आहे, बिल्कुलु मोहन जे दड़ो खां वठी वैदिक सभ्यता खां वठी आज़ादी ताईं। उहो बि काफ़ी वणियो आहे, छो जो हिकु क़िस्म जी इंफॉर्मेशन एंटरटेनमेंट सां गॾु हिकु सीख ॾियण जी कुझु जेका कोशिशि है कि पंहिंजो कल्चर बि बचाए रखिणो आहे, उन हिसाब सां हिकु कोशिशि आहे। ऐं अञा बि जेतिरो बाक़ी वक़्तु आहे, कुझु न कुझु नओं करण जी आशा त हमेशह आहे ई अंदरि। तव्हां ॿुधायो त सिंधु धारा में मोहन जे दड़े ऐं असांजी जेका सिंधियुनि जी पुराणी विरासत आहे, इंडस वैली सिविलाइजेशन, सिंधु घाटीअ जी सभ्यता, उन जी ॼाण बि असां युवा पीढ़ी खे ॾेई रहिया आहियूं। ऐं मोहन गेहाणी साहब जेके पाण इतिहासकार आहिनि ऐं सिंध जे इतिहास जा लेखक आहिनि, उन्हनि जो इहो लिखियलु आहे। तव्हांखे छा लॻंदो आहे, इहो सभिनी खां डिफरेंट हिकिड़ो परफॉर्मेंस जो एक्सपीरियंस तव्हांजे लाइ रहियो आहे, या इन जे पहिरियां तव्हांखे जेके तव्हां बेले कया आहिनि या ॿिया प्रोग्राम्स कया आहिनि, उन में तव्हांखे सभिनी खां वधीक सेटिस्फेक्शन कहिड़े बेले में थियो आहे? ऐं सिंधु धारा जे बारे में थोरो अञा वधीक ॿुधाईंदा? जीअं माउ जे लाइ सभु ॿार सुठा सुहिणा हूंदा आहिनि, पंहिंजो ॿार त सभिनी खे वणंदो आहे, त मूंखे बि पंहिंजा सभु बैलेज़ ॾाढा वणंदा आहिनि। मशहूरु ॾाढो जेको थियो शुरू में उहो हो सिक सॼण जी, जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ जा ॾोहिरा हुआ ऐं हिकु क्लासिक चीज़ हुई। सोचां थी कॾहिं उनखे वरी रीमिक्स कयां, वरी कुझु नई चीज़ विझी उन्हनि ट्यून्स खे वरी नए अंदाज़ में पेश कयां। हा, ऐं सिंधु धारा अलॻि हो छो जो हिन में असां काफ़ी विजुअल्स खया हुआ। जूली तेजवानी हिकु तमामु टेक्निक जे ख़्याल खां हिकु सुठी मूंखे अदाकारा बि मिली वई, त उन मूंखे काफ़ी मदद कई विजुअल्स विझण में। ऐं असां सॼी हिस्ट्री खई आहे, इतिहास खयो आहे।